कारकुनाथन शाह में सिंध यूनाइटेड पार्टी के मरकजी सॾ ते सिंध में पानी के हथरादू खोट ऐं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ हथन में प्ले कार्ड खणी SUP ऑफिस का निटहण उस में एहतजाजी रैली कढ़ी सिटी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मुज़ाहरे में सिंध यूनाइटेड पार्टी KN शाह सियाफ ज़िले दादू ऐं अवामी वर्कर्स पार्टी के अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। मुज़ाहरे में शरीक SUP के अॻवाननि गुलाम मोहम्मद गाॾी, नज़ीर अहमद बबर, शौकत अली चांडियो, सियाफ के अॻवान वसीम भुरगड़ी, सैयद अहमद अली शाह, अवामी वर्कर्स पार्टी के कामरान चांडियो ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त पंजाब सिंधु दरिया ते मुसलसिल धाड़ो हणी सिंध में पानी की खोट पैदा कई है। अज भी राइस कैनाल समेत ॿियनि शाखन की पुछड़ी ताईं पानी नथो पहुचे। हुननि वधीक चवण हो त करप्ट हुक्मराननि पेट्रोल जा अघ वधाए महांगाई के चोट चाढ़े छॾियो आहे, जंहिं सबब गरीब मिसकीन माण्हुनि जी ज़िंदगी अज़ाब करे छॾी आहे। हुननि सुप्रीम कोर्ट पाकिस्तान ऐं आलमी सतह के इदारनि खे अपील कई आहे त पानी के हथरादू खोट के ख़त्म कयो वञे ऐं पेट्रोल समेत वधंदड़ महांगाई के ख़त्म करे गरीब ऐं मिसकीन माण्हुनि जी हाल ते रहम कयो वञे।